अवामी प्रेस क्लब मली जे तरफ़ां हर साल जा हिन साल जेको सुरमई शाह मल्हाई पई वञे हिते माई न्याणी जे डैम ते, जंहिंजो इनवान आहे त सॼे साल जे अंदरि जेको आहे छा थियो, छा वापारियो ऐं अचण वारो साल जेको आहे उहो असांजे लाइ चैलेंज जो साल हूंदो। उनखे वेलकम ऐं जेको साल गुज़री वियो उनखे अलविदा करे ऐं पंहिंजे मली जा मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां सियासी समाजी माण्हू उहे हिते अचनि था, उहे पंहिंजे एहसाब तौरु पाण खे हिते पेश कनि था ऐं ॻाल्हाइनि था। ऐं हीउ जेको साल यकीननि जेको इंतिहाई ॾुखियो साल जेको आहे असांजे लाइ हिते साबित थियो आहे, जंहिंमें इंतिहाई तमामु घणी महांगाई थी आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जे मानीअ लाइ लाचार आहे, पर असीं अचण वारे साल जे लाइ दुआऊं आहियूं त अलाह ताला असांजे लाइ जेको आसानियूं पैदा करे ऐं सुठा हुकुमरान जीअं अचनि त हू असांजे लाइ हिकिड़ो सुठो मनसूबा जोड़नि, सुठा प्रोजेक्ट ॾियनि ऐं हिन खे माहौल खे सुठो ठाहिनि, सस्ताई कनि।